रियासत रियासत। मूं पाण लाइ 2 वॻा खया आहिनि। असांखे उते घणा ॾींहं लॻंदा? बशीरा तोखे उते 5 खां 8 साल लॻी सघनि था। छा 5-8 साल? 5-8 साल मां उते रही सघंदसि अम्मा? ॾिस बशीरा, मां धी गुलनार खे कंहिं ॿिए जे भरोसे ते नथी छॾे सघां। ऐं ॿी ॻाल्हि त तोसां गॾु उते पनाह बि हूंदो ऐं अवेल सवेल कादन बि मिलण ईंदो पियो। पंहिंजो उते बंगलो आहे, उते सभु सुख आहिनि, पोइ तोखे छा जी परवाह आहे उते? मूं त इहो सोचियो त गुलनार जी डिलीवरी खां पोइ असां वापसि अची वेंदासीं। ॾिस, हिते ॿार ऐं गुलनार खे ख़तरो आहे ऐं इहो ख़तरो 24 कलाक उन्हनि जे सिरनि मथां हावी आहे। जेसीं ताईं हिन हवेली ऐं रियासत जो वारिस सम्झ वारो नथो थिए, तेसीं उन जी परवरिश शहर में थींदी। तूं समूरी तयारी करे छॾ, कादन खे चवंदासीं हू असांखे शहर छॾे ईंदो। ठीकु आहे अम्मा बख्ती, जेको तव्हांजो हुकुम। तूं त अहिड़ी ॻाल्हि थो करियो ॼण सभु कुझु मां खाईंदो आहियां। हाँ, सॉरी सर, मूं सम्झो त। जमादार ॾिस, तूं नंढड़ी पोस्ट ते आहियो, तॾहिं त तूं नंढड़ो थो सोची। जॾहिं तूं मथे ईंदे न, पोइ तोखे मच्छनि जा कारा करतूत नज़र ईंदा। जमादार, हुन जा वात असां खां वॾा आहिनि। हुन जा वात भरण एतिरो आसान न आहे जेतिरो तूं सम्झी थो। सॉरी सर, सॉरी। तव्हां ॿुधायो त मूंखे छा करिणो आहे? हलो हाणे हलो, तोखे मां राति ॿुधाईंदुसि त छा करिणो आहे। रख चांहि ॾियण अथसि। हल। ओके सर। बाबा, सूबेदार खे बि पाण सां गॾु मिलाए छॾियो आहे ऐं फनकार खे बि चई छॾियो आहे राति महफ़िल आहे। रातो ताक ते महफ़िल मचंदी, वाह जो महफ़िल मचंदी। अगरि तूं छा थो सम्झी? चयो गिदड़ शींहं जो शिकार करे सघंदो? बाबा, तव्हां ॿुधो आहे न त डिॼणो गिदड़ शींहं सां बि उड़ी पवंदो आहे। ऐं डिॼणी कुती सूअर जे मुंहं में। अड़े मिसाल त सिधा ॾींदो कर। ॻाल्हि त साॻी थी। इहो कादन छा को सूअर खां घटि आहे छा? त पोइ जॾहिं ही गिदड़ हुन जे साम्हूं वियो न, त हो कादन खे चीरे फाड़े फिटी कंदो। सभु कुझु संभाले वठंदासीं बाबा, सभु कुझु संभाले वठंदासीं। अॼु राति तूं तयारी करे छॾी या पग पंहिंजे सिर मथां रखण लाइ, ऐं उन खां पोइ सॼे ॻोठ में पढ़ो ॾियारींदासीं। इन रियासत जी पग मां पंहिंजे सिर मथां रखण लाइ। अदा फ़कीरा, तुंहिंजी पग जो दुहल मां पंहिंजी ॻिचीअ में विझी हिक हिक जे दर दर ते पढ़ो ॾींदुसि। त पोइ हिन सभु कुझु थियण जे लाइ इन कादन खे मरणो ई पवंदो। पर ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं कादू बची वियो न, त पोइ असां मां हिकु बि न बचंदो, मरंदो। यो कादन ज़रूर मरंदो बाबा। कादन जे रत जी बाल्टी भरे अची तोखे गुस्सुल ॾियारींदासीं बाबा। तूं घबराई छो थो? चोरा जेके तव्हां न इहे ॻाल्हियूं पिया कयो, लॻे थो त तव्हां मूंखे मुर्दनि वारो ई गुस्सुल कराईंदो। घर खां ॿाहिरि निकिरे कान पई, हाणे ॿुधाए घर खां वधीक ॿाहिरि सुकून आहे या न? पूरे असांजो माशरो एॾो त गंदो आहे जो छोकिरियुनि खे घर खां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त ई नथो ॾे। पर असांखे त असांजा माइट न आहिनि रोकींदा न, त पोइ छो न ॿाहिरि निकिरूं? माइट त कोन था रोकनि, पर हिते तोखे हर मर्द जी नज़र मेरी मिलंदी। इहा लानत त ज़रूर आहे। छोकिरी तरफ़ कॾहिं बि माउ ऐं भेण जी नज़रुनि सां कोन था ॾिसनि इहे मर्द, जॾहिं त असां उन्हनि खे पंहिंजो भाउ ऐं पीउ सम्झंदियूं आहियूं। काश हू बि असांखे पंहिंजी भेण जी नज़रनि सां ॾिसनि त इहो ॾुख न थिए। तूं अहिड़नि मर्दनि खे हण बंदूक,
इहो ॿुधाए त कॾहिं थी मुंहिंजे भाउ सां लाऊं लही? बाबा जो न शर्त आ त पहिरियां तुंहिंजी शादी मुंहिंजे भाउ सां थींदी। मां नाहियां करण वारी तुंहिंजे भाउ सां शादी। पोइ मूंखे कहिड़ो लाचार आ जो तुंहिंजे अधु घरे भाउ सां मां निकाह कयां। अधु खरियल त तुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो भाउ त मेहनती ऐं मलूकड़ो आहे। कावनि खे बि न पंहिंजा बच्चा प्यारा आहिनि, पोइ मूंखे बि मुंहिंजो भाउ मलूकड़ो लॻंदो आ। भले हू यमन जो शहज़ादो हुजे, पर मां हुन सां शादी नाहियां करण वारी। पोइ पंहिंजे भाउ खे बि न मुंहिंजे आसरे ते न विहारजां। पुट कुझा कपिड़ा लटा ठाहे रखिया आहे, सुबुह असांखे शहर निकिरणो आहे। अमां मुंहिंजो शहर को बि कमु न आहे ऐं मां न हलंदुसि। इहो अमां भक्ति जो हुकुम आहे। पोइ मां हिकिड़े जोड़े में ई ठीकु आहियां। सुभाणे हलंदुसि, तव्हांखे शहर छॾे मोटी ईंदुसि। असांखे छॾण लाइ तुंहिंजो पीउ हलंदो, तोखे हुते असां सां गॾु रहणो आहे। रहणो आहे? घणा ॾींहं रहणो पवंदो? ॾींहं न पुट, साल। हाँ हाँ, इहो छा चई अमां? अमां भक्तीअ जो हुकुम आहे त तोखे ऐं मूंखे गुलनार सां गॾु शहर में 5-10 साल रहणो आहे। न मां न, मां भक्ति जे न फ़ैसिले खां इनकार कयां थो। मुंहिंजी ज़िंदगी हिन ॻोठ सां जुड़ियल आहे, हूर सां जुड़ियल आहे। हूर मुंहिंजो एतिरो इंतज़ारु न करे सघंदी। पुट हूर खे विसारे छॾ, हूर तोखे हाणे कान मिलंदी। अमां जेकॾहिं मूंखे हूर नथी मिले न त पोइ मां बग़ावत कंदुसि, चाहे उहा पोइ हिन हवेली जे असूलनि जे ख़िलाफ़ छो न हुजे। कुझु बि कंदुसि। जेका मूंखे ख़बर पई आहे त अॼु राति फ़क़ीरे वारा वॾो गंद कंदा, इन करे तव्हांजे मथां अॼु राति वॾो इम्तिहान आहे। कादन केॾो बि गंद कने उन सां मोह ॾेई वठंदा। मां बि इहो चाहियां थो त फ़क़ीरे वारा खुलियो थी साम्हूं अचनि, जीअं उन्हनि जी निड़ी में हथ विझणु सांझो थी पए। वॾा सियाणा आहिनि कादल, जेको बि कमु कंदा चोरी करे वेंदा। असां हर वक़्तु तयारु आहियूं, तव्हांजे हुकुम जी देरि आहे। जेकॾहिं राति तव्हांजूं अखियूं खुलियल रहियूं त पोइ उन्हनि खे चोरी जो मौक़ो ई न मिलंदो। जेकॾहिं हू ज़ाहिर थी पवनि था त पोइ उन्हनि खे कादन जे कहर खां केर बि बचाए न सघंदो। कादन कुझु अंदाज़ो आहे त हू छा करण वारा आहिनि? कुझु चालू खेॾंदा, सबूत खे लिकाइण जी कोशिश कंदा ऐं गवाहन खे रस्ते तां हटाइण लाइ हू हर हरबा इस्तेमालु कंदा। असां उन्हनि जा सबूत गॾु करण में पूरा हूंदासीं। मूंखे हवेली वञिणो आहे। जेकॾहिं तव्हां मां कंहिंखे बि आराम करणो आहे त 2-3 कलाक आराम करे वठो, पोइ सॼी राति तव्हांखे अखि बि बंदि न करणी पवंदी। पोइ तो जहिड़ो मुड़ुस त कंहिं ख़ुशनसीब छोकिरीअ खे मिलंदो। उहा ख़ुशनसीब छोकिरी तुंहिंजी भेण बि थी सघे थी। मां उन सां शादी कंदसि जेको घर जा कमकार न, पर ॿाहिरि वञी महिनत मज़दूरी कंदो। ईअं त मां पगारी खणण जो बि मुड़ुस माण्हू आहियां। तुंहिंजे मथां मां उहो ॿार रखंदुसि जेको तूं धोए सघंदे। साहब थोरो वधात कंदो त तव्हां मूं मथां कहिड़ो ॿार रखणु था चाहियो? सब्र कर, वक़्तु अचण ॾे। रियासत 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 रियासत। सुबुह गुलनार खे वठी शहर वञनि पिया। बाबा या अदा वारनि खे मूं मथां भरोसो हुयो त मां हिन हवेली जे वारिस खे ख़तमु करे छॾींदसि। ऐं हाणे जेकॾहिं ही शहर हलिया विया त मुंहिंजे हथ मां त निकिरी वेंदा। इन जे करे कुझु बि थी पए, बसरा अॼु गुलनार खे ख़तमु करणो ई पवंदो तोखे। एतिरो न सोच बसरा। तोखे ख़बर आहे मां छा थी सोचां? तूं जेको बि सोचींदी आहीं वॾो ख़तरनाक सोचींदी आहीं।
इन लाइ पंहिंजूं सोचूं पाण वटि रख, मूंखे न ॿुधाए। मूं रुगो पंहिंजे लाइ न सोचियो, पर न मां तुंहिंजे लाइ बि सोचां पई। मूं लाइ छा पई सोची? इहो ई सोचां पई, जेका हक़ महर में मूंखे 200 एकड़ ज़मीन मिली आहे, भक्तीअ खे चई उन ज़मीन खे पाण विराए अलॻि करे था वठूं। इन में तुंहिंजी ऐं मुंहिंजी बाक़ी ज़िंदगी सुठी गुज़री वेंदी। हिते रहण लाइ दिलि नथी चवे? हिते रहण सां न मूंखे इहो अहसासु थींदो आहे, अहसासु त मुंहिंजो मुड़ुसु को हिते ग़ुलाम या नौकर आहे, ऐं मां ॼण क़ैद में हुजां। जेकॾहिं हितां असां अलॻि थी रहंदासीं त पोइ असां ॿिन्हिनि जा आज़ादाणा फ़ैसिला हूंदा। त ॿुधाए पना, तोखे इहा मुंहिंजी सलाह कीअं लॻी? मूंखे टोपी त नथी पाराई न? जॾहिं तूं मुंहिंजे मथां यकीन कंदे न त तोखे हर ॻाल्हि मुंहिंजी सच लॻंदी। अदा असां तोरे बार बार पे न पिया कया, पर तोखे असां सां मिलण जे लाइ वक़्तु ई कोन्हे। मां शर्मसार आहियां मुंहिंजा भाउ, इन्ही करे त मां तव्हां सां मिलण लाइ लारायां पियो। जेको थी गुज़रियो उन ते शर्मसार थियण जी ज़रूरत न आहे। अदा असांखे ख़बर हुई इहा तुंहिंजी मजबूरी आहे। अदा इहे मयारूं असां तोखे नथा ॾियूं, बस हिकु ॿियो अर्ज़ु आहे। तव्हां हुकुम कयो भाॼाई, तव्हांजे लाइ मां छा थो करे सघां? असां न्याणी जो रिश्तो कंहिं ॿिए हंधि करणु चाहियूं था। सोचियोसीं त पहिरियां तोखां इजाज़त वठूं। तव्हां उनजा माउ पीउ आहियो, तव्हां उनजो फ़ैसिलो करे सघो था। उनजे भले जे लाइ तव्हां जिथे बि रिश्तो कयो, मूंखे को एतिराज़ कोन्हे। इहो ई सुवाल तव्हांजे अॻियां रखणो हुयो, किथां ईअं न थिए, किथे रिश्तो कयूं पनाह असांजे लाइ मसइलो पैदा करे। तव्हां लाइ को बि मसइलो पैदा न कंदो। तव्हां आज़ाद आहियो, सम्झे मुंहिंजा भाउ। कादर इजाज़त ॾेई छॾी आहे, हाणे हूर खे राज़ी करणु बाक़ी आहे। हाणे हूर खे राज़ी थियणो पवंदो। जेकॾहिं अदा पनाह जी हूर सां शादी करण जे लाइ थोरो बि इरादो रखंदो हुजे हा न, त हूर जे रिश्ते करण खां असांखे रोके छॾिया। अचे हूर त सम्झायांसि थी त हाणे पनाह जो इंतज़ारु करणु छॾे ॾे। मां तव्हां सभिनी जे विच में ईअं थो लॻा जहिड़ो बिश्त में खचर। सियाणो आई बाबा, मुंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं पढ़ी थो वञे। चमक डाफ न कर, तव्हां पाण में माला दो। चवीं त पोइ मां तव्हां लाइ चांहि या मानी तयारु करे वठां। छा तोखे मानी करण बि ईंदी आहे? सिर्फ़ु मानी छा, मां घर जा समूरा कम कंदो आहियां। थां धोअण, ॿुहारी ॾियणु, लटा धोअण, हंध बिस्तरा वेढ़ण ऐं ॿारनि खे खेॾाइण पाड़े वारनि खे। पोइ तो जहिड़ो मुड़ुसु त कंहिं ख़ुशनसीब छोकिरीअ खे मिलंदो। उहा ख़ुशनसीब छोकिरी तुंहिंजी भेण बि थी सघे थी। मां उन सां शादी कंदसि जेको घर जा कमकार न, पर ॿाहिरि वञी महिनत मज़दूरी कंदो। ईअं त मां पघारी खणण जो बि मुड़ुसु माण्हू आहियां। हूर अदा तुंहिंजे हर इम्तिहान में पास थींदो। पहिरियां तूं अची असांजे घर में इम्तिहान ॾे, पोइ तुंहिंजे भाउ खां बि इम्तिहान वठंदासीं। मां त राणीअ खां को बि इम्तिहान वठणु कोन थो चाहियां। मां तोसां न निकाह पई करणु अचां, स्कूल जो इम्तिहान न पई ॾियणु अचां। सादिक ही भई राज़ी न आहिनि, लॻे थो त पाण कुंवारा मरी वेंदासीं। साहब, मां तव्हांजी मदद करण लाइ तयारु आहियां, पर मूं मथां भार ओतिरो रखिजो जेतिरो मां खणी सघां। तूं न घबराए जमादार करीम, तुंहिंजे मथां मां उहो भार रखंदुसि जेको तूं धोए सघंदे। साहब, थोरो वधात कंदो त तव्हां मूं मथां कहिड़ो भार रखणु था चाहियो? सब्र कर, वक़्तु अचण ॾे। साहब,
छा आहे जो मां दिलि जो थोरो कमज़ोर आहियां। अॻु में तव्हां कमु ॿुधाए छॾींदव त मां पंहिंजे दिलि खे हिमत ॾेई सघंदो। तोखे चयमि न त रुॻो राति थियण जो इंतज़ारु कर। ओके सर। इन्हनि जे मथां को भरोसो नथो करे सघूं। अम्मा बख्ती जो सलाम हुजे। वालेकुम अस्सलाम। हुकुम कयो अम्मा। कादन बशीरा ऐं पनाह खे सुभाणे शहर मोकिलणो पवंदो। तंहिं लाइ तुंहिंजी इजाज़त। अम्मा बख्ती, तव्हां इजाज़त वठी करे मूंखे गुनाहगार था कयो। असां सभु तव्हांजा आहियूं, असां सभु तव्हांजा नौकर आहियूं। कादन अम्मा बख्ती चवे थी त उते 5 या 10 साल रहणो पवंदो। बशीरा 5-10 साल तक का ॻाल्हि ई कोन्हे। अम्मा बख्ती जेकॾहिं हुकुम करे त सॼी ज़िंदगी अम्मा बख्ती जे पेरनि में गुज़ारियूं। कादन ॻाल्हि मुंहिंजी नाहे, पनाह शहर वञण खां लहराए थो। ठीकु आहे, तूं तयारी करे वठ, पनाह खे मां सम्झाए वठंदुसि। अम्मा जेकॾहिं ॿियो को हुकुम हुजे त ॿुधाए छॾियो। गुलनार खे शहर बाहिफ़ाज़त पहुचाइण तव्हांजी ज़िम्मेदारी आहे कादन। तव्हां बेफ़िक्र रहो अम्मा, कंहिंखे को बि नुक़सान न रसण ॾींदुसि। अॼु राति ऐं सुभाणे वारो ॾींहुं तो लाइ अहम आहे कादन। अम्मा बंदोबस्त मां करे छॾियो आहे, जेकॾहिं थोरी घणी खोट रहिजी वई आहे त मां उहा पूरी कयां थो। बशीरा हाणे त तुंहिंजी इहा परेशानी बि ख़तम थी। बशीरा कादन तोखे इजाज़त ॾेई छॾी आहे। मां पाण लाइ परेशान न हुयसि अम्मा बख्ती, मां त पनाह लाइ परेशान हुयसि। मां सम्झां थो त हिन गुल्लूअ खे मखण में तरियल बुसरियूं खाराइणो पवंदियूं, जीअं हिन जे दिलि ऐं दिमाग़ खे ताक़त अचे ऐं हे बुज़दिली वारियूं ॻाल्हियूं करणु छॾे ॾे। बुज़दिल न आहियां चाचा, हिन खे ख़तरे खां आगाह कयां थो। अॼुकल्ह तूं असां खां पासीरो रहीं थो। ॾाढनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीहण असां खां ॻाल्हि ॻरी आहे फ़क़ीरा। असांजी तरफ़ खां तोसां का बि नाइंसाफ़ी न थींदी। तव्हांजी सोबत जे करे अदा कादन ऐं मूं में इख़्तिलाफ़ात पैदा थी सघनि था। रियासत 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 रियासत। अॼु राति फ़क़ीर वारा वॾो कुझु करण वारा आहिनि दिलबर। को बि वॾो नुक़सान थियण वारो न आहे गुलू, सिर्फ़ु असां कादन मूं जान छॾाइण वारा आहियूं। कादन एॾी आसानी सां कंहिंजी बि जान छॾण वारो न आहे दिलबर। गुलू सम्झां थो त कादन जे हथ चढ़ण खां पोइ तूं हुन खां ॾाढो ख़ौफ़ज़दा आहीं। वॾो कासाई आहे, वॾो कासाई आहे मूंसां, उन खां डिॼणु खपे। गुलू जेकॾहिं इन कासाईअ खे अॾीअ ते लेटाए जो कोस कजे त पोइ मुश्किल आहे, मुश्किल। गुलू तूं असांखे कमज़ोर न कर, असां एतिरा कमज़ोर न आहियूं। सचो आहीं छोरा, सचो आहीं। बाबा हींअर लठ बाठे जो त जहिड़ो ई न आहे, बसि रुगो आंगुर चोड़न जी देर आहे। वॾा वॾा हाथी अची फाको कंदा आहिनि। हा चाचा, इहा ई ॻाल्हि मां गुलू खे सम्झायां पोइ जो सुस्तो थी वियो आहे। मां सम्झां थो त हिन गुल्लूअ खे मखण में तरियल बुसरियूं खाराइणो पवंदियूं, जीअं हिन जे दिलि ऐं दिमाग़ खे ताक़त अचे ऐं हे बुज़दिली वारियूं ॻाल्हियूं करणु छॾे ॾे। बुज़दिल न आहियां चाचा, हिन खे ख़तरे खां आगाह कयां थो। असीं चङी तरह हर ख़ौफ़ खां वाक़िफ़ आहियूं। ऐं तूं ॾिसजांइ, ऐं जेको इहो ख़तरे वारो बुत आहे न, बुत, अॼु राति भोर भोर ॾिसंदे अरबाब छा ॻाल्हि आहे अरबाब? अॼुकल्ह तूं असां खां
पासीरो पासीरो रही थो। ॾाढनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीहण असां खां ॻाल्हि ॻरी आहे फ़क़ीरा। असांजी तरफ़ खां तोसां का बि नाइंसाफ़ी न थींदी। तव्हांजी सोबत जे करे अदा कादन ऐं मूं में इख़्तिलाफ़ात पैदा थी सघनि था। अरबाब कादन हर उन माण्हू खे मेरी अख सां ॾिसंदो आहे जंहिंसां बि असांजी सलाम दुआ हूंदी आहे, पर असां कॾहिं बि कंहिंसां मुंहुं नाहे घुंजायो जंहिंजी बि कादन सां संगत या वास्तेदारी हूंदी आहे। इन बेस खे मां छेड़ नथो चाहियां। जेकॾहिं तव्हांजो कमु आहे त ॻाल्हि कयो। अरबाब तोसां कुझु ज़रूरी हाल हवाल करणा हुआ, इन करे तो तरफ़ असां निकिरी पियासीं। ॻाल्हि कयो। हिते न अरबाब, ये ॻाल्हियूं तुंहिंजे घर में वेही कंदासीं। ठीकु आहे, हिन वक़्तु मां कंहिं कम सां वञा थो। चलो वरी मिलंदासीं। ठीकु। अदा हाणे मूंखे लॻे थो त हिन मथां चङाई जी का उमेद नथी रखी सघिजे। बादल चङाई जी उम्मीद त नथी रखी सघिजे, पर इन अरबाब खे कादन ख़िलाफ़ इस्तेमाल ज़रूर करे सघिजे थी। कमाल ॾे ख़बर कादन आहे हिते? कादन कम सां निकिरी वियो आहे। अगरि तव्हांखे उन सां मिलणो आहे त हली अंदरि वेहो। कमाल वेंदुसि कोन। जे त मां घणो टाइम वेठुसि न त सूबेदार खे मूं मथां शक थी पवंदो। भला अहिड़ी ॻाल्हि आहे छा? मूंखे वधीक ख़बर न आहे। बाक़ी राति तव्हांजे ख़िलाफ़ वॾो कुझु थियण वारो आहे। इहो नापो कादन खे ॾेई छॾिजांइ। छा करण वारा आहिनि? कुझु अंदाज़ो? हू कुझु बि करे सघनि था, इन करे चवां थो त कादन खे होशियार करे छॾिजो। अमा साहिब तव्हां घुरायो? पना पुट, हे मां छा पई ॿुधां त तूं शहर रहण लाइ तयार ई नहीं? अमा कपिड़ा लटा ठाहे रखिया आहिनि, सुबुह जो हलां पियो। जेका बि हक़ीक़त आहे उहा तूं हाणे ई ॿुधाए छॾ, छो त उते हलण खां पोइ तोखे वापसि अचण मां न ॾींदसि। अमा असल हक़ीक़त इहा आहे त शहर में मुंहिंजी दिलि न लॻंदी। मूं त कुझु महीना रहण जी ॻाल्हि कई, पर अमा चए थी त उते साल रहणा पवंदा। छा कई साल रहणो पवंदो? हा पना, तोखे उते कई साल लॻी सघनि था, जेसीं ताईं हिन हवेलीअ जो वारिस जवान नथो थिए तोखे उते ई रहणो पवंदो। अमा साहिब, तुझे कंहिं बि हुकुम खां इनकार करे नथा सघूं, पर मुंहिंजे लाइ इहे साल अज़ाब हूंदा। शहर रहण खां पोइ तोखां ही ॻोठ विसरी वेंदो। तंहिं लाइ तूं तयारी करे छॾ, सुभाणे असांखे हितां निकिरणो आहे। जी अमा, हुकुम कनि ते। पनाह जेकॾहिं उते बेज़ार थी पियो त पोइ मूंखे ॿियो कोई अहिड़ो भरोसे वारो माण्हू मिलंदो ई कोन। ऐं कादन जे ख़ानदान खां सवाइ मूंखे कंहिं ते यकीन ई न आहे। फ़क़ीरा, वग़ैरह जेकॾहिं मुंहिंजी हीअ पग तूं राति ॿधाई थो न त पोइ मां पंहिंजे गिचीअ में तोल ॿधी सॼे ॻोठ में पढ़ो ॾींदुसि ऐं सॼी रियासत जी पग तुंहिंजे मथे ते रखंदुसि। बाबा, या पग तूं पंहिंजे सिर मथां रखी छॾ, छो जो राति असांजे हथियारनि खां को बि दुश्मन बची कोन सघंदो। हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी पंहिंजे ज़हन में विहारे छॾियो, जेकॾहिं तव्हां ख़ुदा न ख़ास्ता नाकाम था वञो न त पोइ असां मां हिकिड़ो ज़िंदा न बचंदो। ऐं हा, जेकॾहिं बची बि वियासीं न त इहो जेको कादन आहे न, कादन हीअ धरती असांजे लाइ तंग करे छॾींदो, तंग।
अहिड़ो दुश्मन खे मौक़ो ई न मिलंदो बाबा। छो त रात बादल रुगो गजंदो न बल्कि वसंदो। खुदा करे त ईअं थिए। यकीन रख बाबा, ईअं ई थींदो। असां पंहिंजी पूरी प्लानिंग करे छॾी आहे। नाकाम थियण जो सवाल ई पैदा नथो थिए बाबा। तव्हां में जेका कमज़ोर कड़ी आहे न, उहो आहे सूबेदार। उन जे मथां मूंखे कंहिं बि क़िस्म जो भरोसो नथो थिए। इन सूबेदार जी जान भी कादन जी मुठ में आहे। त पोइ तव्हां छा था सम्झो त ये सूबेदार पंहिंजी जान आज़ाद न कराईंदो? जेकॾहिं सूबेदार पंहिंजी जान बचाइण जे लाइ ने कादूअ सां मिली थो वञे त पोइ सोचियो अथव त तव्हांखे छा करणो पवंदो? हा बाबा, त पोइ सिधी गोली हूंदी सूबेदार जे सीने में। बाबा, इन रियासत जो ही आखिरी सिज हूंदो जेको अॼु लहंदो, सुभाणे सुबुह जो इन रियासत जो सिज वरी न भरंदो। इहो फ़क़ीर जो तव्हां सां वाइदो आहे। रियासत रियासत